अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अॼु असां हज़रत मूसा जे दौर में औरतूं हिकिड़ियूं आयूं। औरतुनि चयो त असांखे हमल थिए थो, पेट थिए थो। पोइ पेट जे लेवल सां ॿार ॼणण जे लेवल सां जेका असांखे तकलीफ़ थिए थी, उन तकलीफ़ इहा जीअं न थिए ऐं ॿार अलाह त क़ादिर आहे उहो ईअं बि बिना पेट जे बिना हमल जे असांखे अलाह खे हज़रत मूसा खे चयूं तव्हां असांजो इहो अलाह खां इहा तरमीम कराए असांखे इहा महिरबानी करे ऐं तव्हां असांखे ॿार अलाह खां वठी ॾियो। जीअं ॾिसो, हज़रत आदम खे अलाह साईं पैदा कयो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पैदा कयो। अहिड़े लेवल सां अलाह कुदरत रखे थो, असांखे ॿार बि ॾिए त उहो पैदा थियल पिया ॿार ॾिए। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अलाह सां मुलाक़ात करणु वियो त अलाह जे आॾो उहा ॻाल्हि रखी ऐं अलाह चयोसि त इहे मूसा तूं नथो ॼाणे जेको मां अलाह ॼाणियां थो, तूं नथो ॼाणे। पर हज़रत मूसा घणो अलाह खे इसरार करे ऐं उहा ॻाल्हि मञाई। ऐं जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम औरतुनि सां अची मिलियो ऐं औरतुनि खे चई त हाणे तव्हां महीनो तरसो, जॾहिं पहिरीं तारीख़ थींदी त पोइ तव्हांखे माना ॿार जबल ते हलंदासीं ऐं उते हली तव्हां खणिजो। ॻाल्हि 100 ॿार तव्हां माना हाली हिकिड़े महीने खणिजो, वरी ॿिए महीने खणिजो। अहिड़े लेवल सां हर महीने में तव्हांखे ॿार पोइ जंहिंखे ज़रूरत हूंदी उहा ॿार खणो। पोइ पुट जी ज़रूरत हुजे, न्याणी जी ज़रूरत हुजे, जहिड़े बि लेवल सां। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अलाह खे इहा ॻाल्हि मञराई, जॾहिं माना महीनो पूरो थियो त औरतूं ॿार खणण लाइ विया त अलाह साईं अहिड़ा ॿार के रखिया जिन में के छोकिरनि में को 2-3 अंधा बि रखी, कुझु छोकिरियुनि में कोई मंडा रखी, के ॿारनि में के माना अहिड़े लेवल सां के अपाहज, के अंधा, के मंडा, अहिड़ा 8-10 अहिड़ा ॿार उहे बि अलाह साईं अहिड़ा माना रखिया जेको उन लेवल सां। ऐं जेके औरतूं हलियूं सो चूंडे हसीन सुहिणा ख़ूबसूरत ॿार पिया खणनि। उहे जेको के जेके अंधा हुया, मंडा हुया, या के अपाहज हुया, या के इहे उहे न खयूं। उहे 7-8 उहे रहिजी विया। त हाणे उन्हनि खे हज़रत मूसा काॾे करे ऐं उहो माना खयूं हलिया विया, बाक़ी इहे 8 ई ॿार रहायूं हलिया विया। त हज़रत मूसा परेशान थियो त हिननि ॿारनि खे हाणे केरु ताते, जेको हो अपाहज, जेको अंधा मंडा, इहे जेको माना खरियल, उहे उन्हनि खे केरु ताते। त हज़रत मूसा परेशान थी वियो। वरी ॿियो महीनो थियो, वरी बि ईअं ई थियो त हज़रत मूसा चयो त हाणे हिननि खे केरु जेके माना चूंडे खणनि था। त इन लेवल सां पोइ अलाह साईं चयो, मूसा हाणे तोखे मूं चयो त तूं नथो ॼाणे, जेके पंहिंजे पेट में सूर खाई ऐं पंहिंजे पेट में जे लेवल सां जेके ॼणींदा ऐं माना उहे अंधा हूंदा, मंडा हूंदा, जहिड़े बि लेवल सां मां ॾींदोसांनि हुननि खे उहे ॿार औलाद उहो मिठो लॻंदो। हीउ जेको तयार ते जेको बिना सूर, बिना दर्द जे, बिना कंहिं तकलीफ़ जे जेको ही ॿार ॾियूं था, उन में हुननि खे कहका न ईंदो, किसास न ईंदो। पर जेकॾहिं पंहिंजे पेट में जेको ॼणे सो निपाए, पहाको आहे सिंधीअ में, मुहावरो आहे सिंधीअ में, जेको ॼणे सो निपाए, सो माना उहो ई उन खे उहो दर्दनि जे करे, सूरनि जे करे, उन जे करे उहो प्यारो ॿार लॻंदो आहे। हीउ तव्हां इन्हनि रमज़नि खे न ॼाणे सघंदो। ही मूसा माज़रत कई ऐं अलाह खे चई, वाक़ई अलाह साईं तूं क़ादिर ही, तूं कुदरत रखी थो, तूं बिल्कुलु ॼाणी थो। हज़रत मूसा अलाह जी ॻाल्हि तस्लीम कई, महिरबानी। अॼु जो मौज़ू इहो हुयो।